पीते जा शरई आदाब। खादे के अल्लाह ताला जी नेमत समझो। जेको हलाल खादो मिले शुक्र करे खाओ। खादे मां ऐब कदे भी न कढो। खादे खाइण खां अॻु ऐं खाइण खां पोइ काराइयुनि ताईं हथ धुओ ऐं खादे खां अॻु हथ धोइण खां पोइ हथनि खे टुवाल सां न उगो ऐं खाइण खां पोइ धोई पोइ उगो। खादो खॼी वञण खां अॻु दस्तरख़्वान तां न उथो। दस्तरख़्वान आहे उन ते खादो रखियो आहे, तव्हां खाए लाथो, खॼी वियो, उन खां बाद में तव्हां उथो। ऐं मानी वेही खाओ। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके जानवरनि तरीक़े सां हलंदे हलंदे या वेही मानी मथे कुर्सी ते खाईंदा आहिनि, त मानी वेही खाओ। हथनि खे सिर्फ़ टिश्यू पेपर सां साफ़ करण बि काफ़ी आहे, उन सां हथ साफ़ थी वञनि था। खाॿो पेर विछाए करे उन ते वेहो, साॼो गोॾो मथे उभो करे रखो या ओकड़ो वेही खाओ, यानी जीअं वेठो या इन तरीक़े सां वेही खाओ। इहो सुनत तरीक़ो आहे। जुती लाहे मानी खाओ। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे ख़बर न हूंदी आहे शरीयत जी, त पोइ उहे वरी जुतियूं पाए करे पोइ मानी खाईंदा आहिनि। इहा अदब जे ख़िलाफ़ आहे। असांजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको शरीयती तौर सां अदब सां ॿुधाई आहे त जुती लाहे करे पोइ मानी खाइणु घुरिजे। खाइण महिल बिना उज़र जे खाॿो हथ ज़मीन ते टेक ॾेई न वेहिजे। उज़र आहे, तकलीफ़ आहे, कोड़ो माण्हू आहे, पीर सन आहे, त उनजे लाइ सभु कुझु जाइज़ आहे। बाक़ी बिना उज़र जेको टेक ॾेई करे मानी खाए त इहो सही कोन्हे। सुतल या टेक लॻायल सूरत में खाधो न खाओ। हिकिड़ा माण्हू टेक लॻाए खाधो खाईंदा आहिनि दीवार ते, या सुतल जी हालत में निंड में हूंदा आहिनि उते खाधो खाईंदा आहिनि, त इहो जाइज़ कोन्हे, गुनाह आहे, अदब जे ख़िलाफ़ आहे। खाधे जी का बि शइ पेरनि में न लताड़ियो। मानी जा टुकड़ा हेठि न किरायो। सोन चांदी जे थाउनि में न खाओ। अॼुकल्ह त मर्ज़ थी विया, वॾा माण्हू जेके अमीर तरीन जेके उहे सोन जे थाउनि में बर्तन में मानी खाईंदा आहिनि, महसूसु कंदा आहिनि असां सोन जे थाउनि में मानी खायूं था। पर असांजे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमाई आहे त तव्हां ठिकर जे बर्तननि में या जेके प्लास्टिक जा बर्तन या स्टील जा जेके बर्तन इन्हनि में तव्हां खाओ त इहो जाइज़ आहे बिल्कुलु। ऐं खाधे खां अॻियां बिस्मिल्लाह पढ़ो। जेकॾहिं तव्हांखे अॻु में बिस्मिल्लाह विसरी वई आहे त विच में तव्हां यादि अचे थी त बिस्मिल्लाह अला बरकत ई पढ़ो। अल्लाह ताला तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो। अदब जे तरीक़े सां, शरीयती जे तरीक़े सां तव्हां मानी खाईंदा त तव्हांजो ढोभ थींदो ऐं कॾहिं बि तव्हांखे रोज़ी में तंगी न थींदी। ख़ुदि तव्हांजे रोज़गार में बरकत पवंदी। जेको बि तव्हांजो कारोबार आहे, माल मिल्कियत आहे, उन में बरकत पवंदी। ऐं हराम माल पंहिंजे खाधो पेट में न विझो। जेके जंहिंमां हराम जी कमाई हुजे उहो हराम तव्हां पंहिंजे पेट में विझो त क़यामत ॾींहुं बिल्डिंग जेॾा बि पेट हूंदा। त अल्लाह पाक खां दुआ आहे शरीयत जे तरीक़े सां, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत तरीक़े सां असांखे खाधो खाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। छो त खाधो रब जी नेमत आहे। रब ॾींहं में अता करे थो फल फ्रूट मेवा सब्जियूं जेको बि कुझु आहे सभु रब पैदा कया इंसान जे लाइ। असां इंसान उन फल फ्रूटनि खे खाऊं। हर मौसम जो पंहिंजो फल हूंदो आहे, हर मौसम जी पंहिंजी सब्जी हूंदी आहे। त शरीयती तरीक़े सां, अदब जी तरीक़े सां खाइण जी अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फरमाए। अमा अलैना इल्लल बलाग।